जय झूलेलाल जय साथियों। झूलेलाल। मां संजय मंगनानी ऐं असांजी गेस्ट चंदा वीरानी जी। असां ॿई ॼणा अची पहुता आहियूं तव्हांजे पसंदीदा प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे ज़िंदगी ज़िंदगी। असां वीचार विमर्श करे रहिया आहियूं असांजे हिकिड़े दर्शक द्वारा पुछियल सवाल ते कि ज़िंदगी में कंहिंजी आहे वधीक अहमियत, पैसे जी या पोइ प्यार जी? कंहिंजी आहे वधीक ज़रूरत, पैसे जी या प्यार जी? कंहिंजी आहे वधीक ख़ासियत, पैसे जी या प्यार जी? जंहिंजे बारे में चंदा वीरानी जी अॻियां तव्हांखे ॿुधाईंदा। प्लीज़ चंदा वीरानी जी। संजय जी ऐं मां चंदा वीरानी घणो सोचे करे इहो सोचे कि भई कंहिंखे वधीक अहमियत ॾिजे, पैसे खे या प्यार खे। गुज़िरियल एपिसोड में मूं तव्हांखे चयो त प्यार खे वधीक अहमियत मां ॾियां थी सघे थो तव्हीं पैसे खे अहमियत ॾियो, छो त ज़िंदगी जे हर पहलूअ में असांखे ॿिन्ही जी ज़रूरत आहे, चाहे वो पैसो हुजे या चाहे वो प्यार हुजे। पर किन जे नज़रुनि में प्यार वधीक अहमियत थो रखे। जीअं त हिकु नंढी सची घटना जेका घटिजी हुई वेझराईअ में, उहा इहा हुई त असांजी हिकु सुञातल ॿुधायो त उनजी दोस्त खे, उनजी फ्रेंड खे कंहिं हिकु अमीर छोकिरे सां प्यारु थियो। कीअं थियो? ऑफिस में ॿई गॾु कमु कंदा हुआ। हूअ हुई तमामु ग़रीब घर जी ऐं ही छोकिरो हो डायरेक्टर जो पुटु। छाकाणि त डायरेक्टर पाण कोन ईंदो हो, सो पंहिंजे पुट खे मोकिले छॾींदो हो, भई ऑफिस जे सभिनी ते वञी नज़र रख ऐं हर ॾींहं जी मूंखे रिपोर्ट ॾे। ऐं छोकिरे ॾिठो त बराबरि कमु हले पियो, पर हिकु ग़रीब छोकिरी जेका कुंड में वेठल हुई, उहा न त लंच बराबरि खाए, न त किथे उथी करे टाइम वेस्ट करे, पर ऑनेस्टली कमु कंदी हुई ऐं बराबरि वक़्त खां पोइ बि वेही करे कमु पूरो करे वेंदी हुई। त ॾाढो इम्प्रेस थियो हुई ऐं धीरे धीरे हुनखे ईअं लॻो भई हीअ छोकिरी ॾिसण में बि ख़ूबसूरत हुई ऐं तमामु सुभाउ जी बि सुठी हुई, पर ग़रीब घर जी हुई। हिन खे ईअं लॻो त अगरि हीअ मुंहिंजे ज़िंदगीअ में अचे त शायदि न सिर्फ़ु मुंहिंजे परिवार जो, पर असांजी ज़िंदगीअ जो बि अहमियत वधी वेंदी। हिन खे ईअं लॻो त मां कीअं पुछां, पर छोकिरी सम्झी वई त हिन जो तमामु मूंसां लॻाव रही रहियो आहे। पर छोकिरी खे कोन पसंदि हो इहो छोकिरो, छो त ही जॾहिं अमीर छोकिरो पंहिंजी अमीरी ॾेखारे थो, भई मूं वटि कार आहे, मूं वटि 2 बंगला आहिनि, मूं वटि हेॾो बैंक बैलेंस आहे, ऐं हिकु दफ़ो त हुनखे लेटर में लिखियईंसि बि त छा तूं मूंसां शादी कंदी ऐं तोखे मां तमामु सुखियो रखंदसि, मूंखे हीअ आहे, मूंखे हू आहे, सभु वॾी लिस्ट खणी मोकिलियईंसि त भई मां न सिर्फ़ु वॾे हिकु डायरेक्टर जो पुटु आहियां, पर सुभाणे हिन जो मालिक बि थींदुसि। त हिन खे ॾाढो अजब लॻो त हिकिड़ो अमीर इंसानु हुनखे पंहिंजी ज़िंदगी में आणणु थो चाहे, पर ठीकु आहे उहो तरीक़ो हिन खे सुठो न लॻो त हेॾी वॾी लिस्ट मोकिलियईंसि, भई मूंखे हीअ आहे, हू आहे, हीअ आहे, ऐं तोरानी थी रहंदी आहे। हिन खे सुठो कोन लॻो। चई इन जो मतिलबु आहे त ही पैसे ते मूंखे ख़रीद करणु थो चाहे। छा इहो थो ॾेखारे त भई मां हेतिरियूं शयूं पाण सां रखी करे तोखे बि हिकु शइ करे पाण वटि रखंदसि? हिनखे बिल्कुलु मंज़ूर न हो। हालांकि उन छोकिरे जो हुन सां प्यारु हो, पर हिन ग़लती छा कई जो हुनखे हिकु वॾो चिठो मोकिलियईंसि जंहिंमें न सिर्फ़ु पंहिंजी प्रॉपर्टी, न सिर्फ़ु पंहिंजो घर जूं सभु हालतूं, न सिर्फ़ु ऑफिस जो, ऐं जेतिरो बि हुन वटि मिल्कियत उहो ॾेखारियईंसि। हिनखे पसंदि कोन आयो। हुन चई न, हीउ तुंहिंजो प्यारु कोन्हे, तो प्यार खे अहमियत कोन ॾिनी आहे, तो पैसे खे अहमियत ॾेई ॿुधायो आहे त मूं वटि ही आहे। हाणे तव्हीं ॿुधायो, छा का बि छोकिरी पसंदि कंदी त हुनखे हीउ सभु ॾेखारे करे चएसि हल मूंसां शादी कर? संजय जी मां चवां थी, उहा कीअं ॻाल्हि थी लॻेव? न, मूंखे बि लॻे थो कि अगरि छोकिरी उनखे पसंदि कंदी त शायदि हू अॻियां फ्यूचर में ख़ुशि न रह सघंदी। हा, इहा ई ॻाल्हि हुई जो हुन चयो भई ही थोरी ॻाल्हि ते चवंदो अरे कार में हलो न, अरे हुन में हलो न, हलो हवाई जहाज़ में, छो? पर हिन जे मन चयो त बिल्कुलु बि न, हिन खे मूंखां वधीक हिन जी पंहिंजी दौलत सां प्यारु आहे। त हिन चयसि माफ़ु कजो, मूंखे कोई इरादो कोन्हे तव्हां सां शादी करण जो। ऐं तंहिंखां पोइ हिन छोकिरे रियलाइज़ कयो त मूं हेॾी वॾी ग़लती कई आहे। जॾहिं हुनजे दोस्त ॿुधायसि भई हीउ छा कयो अथव, तोखे प्यारु आहे त तूं प्यार सां ॻाल्हाई हा, हथ जोड़े करे चईसां या कंहिं अहिड़े नमूने चईसां त जीअं हुनखे इम्प्रेस करी तूं पंहिंजी सॼी मिल्कियत ॾेखारी अथई, त छा उहो मिल्कियत सां शादी करण वारी हुई? केॾी वॾी ग़लती थी वई हुनखां। माफ़ी वठण खां पोइ बि हुन छोकिरीअ मना करे छॾियसि। अॼु ताईं उहो छोकिरो, उहा छोकिरी ईअं ई वेठा आहिनि, हुनखे चङो ई टाइम थियो।
यानी कि कंहिं प्यार खे अहमियत ॾिनी त कंहिं पैसे खे। अगरि ॿिन्ही कॉम्प्रोमाइज़ कयो हा, जे हुन सोचियो हा त भई ठीकु आहे मां पैसो नथो ॾेखारियां ऐं मां हुनखां माफ़ी थो वठां, पर हू पंहिंजे गरूर में जाने थो मां छो, पर सचे प्यार जे करे हुन शादी कोन कई। इहो हो पैसे ऐं प्यार जी अहमियत। कंहिंजी नज़र में पैसो अहमियत थो रखे, कंहिंजी नज़र में प्यार। हिकु ॿी ॻाल्हि मां चवंदसि, जी। सपोज़ नंढा ॿार वेठा आहिनि, अॼु तव्हां पैसनि जो थेलो भरे खणी अचो ऐं हिकु पासे रांदीकनि जो थेलो खणी अचो। ॿ ॿार वेठा जेके आहिनि उहे छा कंदा? उहे छा लखे रुपया खणी रखंदा पाण वटि, या उहे नंढा नंढा रांदीका खणी रखंदा पाण वटि? छा था चओ संजय? मूंखे त लॻे थो रांदीका ई रखंदा। अच्छा, ॾिठो न माना असांजे साथी संजय बि बराबरि चयो त ॿारनि खे कोई मोह कोन्हे दौलत सां, उन्हनि खे खपे पंहिंजी शइ, ऐं उन्हनि नंढियुनि नंढियुनि शहरनि में उहे प्यार ॻोल्हींदा आहिनि। अरे बाबा मुंहिंजे लाइ अॼु गाॾी आंदी आहे, अरे बाबा लाइ मुंहिंजी ही नंढी 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 शयूं आंदियूं आहिनि, त उन्हनि खे उन सां प्यार हूंदो आहे जेके उन्हनि जे फादर आणे करे उनखे ॾिनो। उन्हनि खे कोई मतिलबु न आहे लखे रुपयनि सां, त इहो आहे प्यार। पर उहो ई ॿारु जॾहिं वॾो थो थिए तॾहिं हुनखे लॻे थो अरे पैसे जी एॾी अहमियत आहे, ही त रांदीका त कुझु बि न आहिनि, ऐं इन पैसे खे पाइण लाइ हू सॼी ज़िंदगी डुक डोर थो करे, न पंहिंजे माउ खे वक़्तु थो ॾिए, पीउ खे वक़्तु थो ॾिए, न ॿारनि खे। हुनखे लॻे थो त पैसे जी अहमियत ॾाढी घणी आहे। बराबरि आहे, अॼुकल्ह जे ज़माने में पैसे जी अहमियत तमामु घणी आहे हिन महांगाईअ जे ज़माने में, पर उन जे अॻियां प्यार खे न भुलिजणु खपे, छो त इन जी ज़ाल, इन जा ॿार हुन सां ॾाढो प्यार कंदा हुआ। हू भुलिजी वेंदा हुआ त बाबा थको ठारो अचे थो घर में ऐं असीं हुन सां चंबड़ी था पऊं, ऐं हू बि वीचारो चवंदो ठीकु आहे कुझु न, त ॿारनि जो प्यार त आहे ई आहे मूंसां। ज़िंदगीअ में पैसे जी अहमियत बि तमामु घणी आहे। सॼी ज़िंदगी इंसानु डुके थो उन पैसे जे पुठियां, सॼी ज़िंदगी। जॾहिं पैसो हथ थो अचेसि त प्यार कोन्हे, माउ पीउ कोन्हनि के, ॿार वॾा थी विया ऐं ॿार शादी करे पंहिंजनि ॿारनि सां सुखी आहिनि, यानी कि हुनखे छा मिलियो? पैसे खे अहमियत ॾिनई, प्यार न मिलियसि। इहा आहे असांजी ज़िंदगीअ जी हक़ीक़त। हाली तव्हां ई सोचो, तव्हां कंहिंखे अहमियत ॾींदा, पैसे खे या प्यार खे? जी हा, असांजा के दर्शक असांखे फ़ोन करे कुझु न कुझु पुछंदा रहंदा आहिनि या ॿुधाईंदा रहंदा आहिनि। तव्हां बि भले पुछी सघो था, या तव्हांखे बि कोई टॉपिक अहिड़ो हुजे जंहिंजे मथां असीं कुझु ॻाल्हायूं त तव्हांजो स्वागत आहे। तेसीं ताईं मां चंदा विरानी ऐं मुंहिंजो साथी संजय मंगनानी खे इजाज़त ॾियो। वरी मिलंदासीं ईंदड़ एपिसोड में। तेसीं ताईं जय झूलेलाल।